खिताब के हवाले से वाक़े ॿुधाईंदासीं। आर्मी चीफ ISPR इंटर्नशिप प्रोग्राम बाबत तकरीब के खिताब कयो आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त जुड़ावाला जो वाक़ियो अफ़सोसनाक ऐं बर्दाश्त न करण जोॻो आहे। अञा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे असद शहर। जी असद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, आर्मी चीफ सैयद आसिम मुनीर तरफ़ां जेको सालाना ISPR जेका इंटर्नशिप प्रोग्राम आहे उन में शरीक माण्हुनि खे ख़िताब कयो आहे ऐं लॻभॻि 370 खां वधीक यूनिवर्सिटियुनि जे जेके शागिर्द आहिनि उन्हनि उन में शिरकत कई आहे। इन मौक़े ते आर्मी चीफ जेको ख़िताब कयो आहे उन जो चवणु आहे त क़ौमी तरक़ी में नौजवाननि जो किरदारु इंतिहाई अहम आहे। आर्मी चीफ इन हवाले सां वधीक चयो आहे त नौजवान पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहिनि, जिन मुल्क में अमन अमान जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जे लाइ तमामु वॾो किरदारु अदा करे सघनि था। इन मौक़े ते आर्मी चीफ जो वधीक चवणो त मुल्क में जेका अनारकी बदअमनी फैलाइण लाइ, अवाम में ॾार विझण जे लाइ ऐं अदम बर्दाश्त, बदएतमादी ऐं पुरतशद्दुद कार्रवाई पैदा करण लाइ ऐं उनखे हवा ॾियण लाइ दुश्मन क़ुवतूं जेके कोशिशूं करे रहियूं आहिनि ऐं उन्हनि जे लाइ नौजवाननि लाइ ज़रूरी आहे त हू सच, अधु सच ऐं कूड़, ग़लति मालूमात विच में फ़र्क़ु खे ज़रूरु सम्झनि। आर्मी चीफ इन मौक़े ते रिमार्क्स ॾिना ऐं केतिरनि जेके उते शिरका हुआ उन्हनि सवालनि जा जवाब ॾिना। इन मौक़े ते आर्मी चीफ जड़ावाला में जेको वाक़ियो थियो आहे उन ते इंतिहाई अफ़सोसनाक ऐं नाक़ाबिले बर्दाश्त बि करार ॾिनो आहे। हुनजो चवणु आहे त कंहिंजे ख़िलाफ़ ख़ासि तौर ते अक़लियतनि जे ख़िलाफ़ अदम बर्दाश्त ऐं इंतिहाई रवैयो जेको आहे उन्हनि जी का बि असां वटि गुंजाइश न आहे। जी अच्छा असद, ये ॿुधाइजो त इलेक्शन कमीशन पारां अॼु 17 अगस्त खां नईं तकबंदियुनि जो मरहलो शुरू करण जो ऐलान कयो आहे। इन हवाले सां छा तफ़सील आहिनि?